Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. KPSM में सेनेट जी 11 सीटुनि ते चूंडनि जा गैर सरकारी गैरतमी नतीजा PTI 6 या ऑपोजिशन 5 सीटूं खटे वरितियूं। KPSM में सेनेट चूंडनि दौरान 145 मेंबर्स वोट कास्ट कया। गैर सरकारी ऐं गैरतमी नतीजनि मूजिबि 7 जनरल सीटुनि मां 4 सीटूं PTI खटे वई। मुराद सईद, फैसल जावेद, मिर्ज़ा आफरीदी ऐं नूर उल क़ादरी कामयाब। ऑपोजिशन जमातूं 3 जनरल सीटूं खटे वयूं। नवाज़ लीग जो न्याज़ अहमद, पीपल्स पार्टी जो तला महमूद ऐं JUIF जो अताउल कासमी जनरल सीटुनि ते कामयाब। औरतुनि जी 2 सीटुनि ते PTI जी रुबीना नाज़ ऐं पीपल्स पार्टी जी रुबीना ख़ालिद खटे वयूं। टेक्नोक्रेट जी सीट ते PTI जो आज़म सवाती ऐं JUI जी लावर ख़ान कामयाब। PTI जे नाराज़ उम्मीदवार खुरम ज़ीशान खे हिकु बि वोट न मिलियो। खैबर पख्तूनख्वा असेंबली में सेनेट चूंडनि लाइ PTI उम्मीदवारनि जी फ़हरिस्त बानी खां लिकाइण ऐं फेरफार करण जा इल्ज़ाम ज़रियनि चयो आहे त बैरिस्टर गोहर, बैरिस्टर सैफ ऐं पार्टी क़यादत KP में सूबाई क़यादत पारां 15 जुलाई ते उमाणियल फ़हरिस्त बानी ताईं न पहुचाई। PTI KP क़यादत पारां ॾिनल फ़हरिस्त में मिर्ज़ा आफरीदी जो नालो शामिल न हो। 7 नालनि जी फ़हरिस्त में मुराद सईद, इरफान सलीम, फैसल जावेद ऐं खुरम ज़ीशान शामिल हुआ। ज़रियनि मूजिबि बैरिस्टर सैफ पार्टी जी फ़हरिस्त बदिरां 9 नालनि ते सलाह मशवरा कया। PTI KP अॻवान अली असगर ख़ान चयो आहे त खेनि तवक़ो हुई त उम्मीदवारनि जी फ़हरिस्त बानी ताईं पहुचाई वेंदी, पर ईअं न थियो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर पारां बानी खां फ़हरिस्त लिखण या फेरफार करण जी तरदीद। बलोचिस्तान में जोड़े जे कत्ल में मुलविस कबीले जे सरदार समेत 11 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो त वाक़े जो वीडियोज़ वायरल थियण खां अॻु ई IG बलोचिस्तान नोटिस वरितो हो। जोड़ो शादीशुदा न हो। मक़तूल औरत खे 5 ऐं मक़तूल मर्द खे 6 ॿारनि जो औलाद हो। कबीले जे सरदार शेरबाज़ सतकज़ी समेत 11 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ बि छापा हया पिया वञनि। वाक़े जो चीफ जस्टिस बलोचिस्तान हाई कोर्ट नोटिस वरितो। एडिशनल चीफ सेक्रेटरी गुरू खातो ऐं IG बलोचिस्तान 22 जुलाई ते तलब। जुडिशल मैजिस्ट्रेट कोयटा जो नारी जी क़बर कुशाई जो हुकुम। वाक़े जो केस हना औणक थाणे ते SHO जी फ़रियाद ते दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़ाक़ी काबीना खे आफ़िया सिद्दीकी केस में तौहीन अदालत जो नोटिस जारी। 2 हफ़्तनि में जवाब तलब। इस्लामाबाद हाई कोर्ट जी जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ चयो त हुकूमत खे ॿुधायो हो रिपोर्ट पेश न करण ते तौहीन अदालत लॻंदी। उन ते उबतड़ हुकूमत फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त ॾेई छॾी। अदालती कार्रवाई रोस्टर सां कंट्रोल कई वई। ॿुधायो वियो त कास्ट लिस्ट तब्दील थियण खां सवाइ जारी न थींदी। इहा सूरतहाल हिक ई वक़्तु ॾुखाईंदड़ ऐं खिल जोगी हुई। माज़ी में बि जजिस जो रोस्टर मख़सूस केसिस जे फ़ैसिले लाइ इस्तेमालु थी चुको आहे। जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ चयो त हुन पंहिंजी सेक्रेटरी खे चीफ जस्टिस सां राब्ते लाइ चयो, पर चीफ जस्टिस खे सही लाइ 30 सेकंडनि जो वक़्तु न मिलियो। हिक भेरो ॿीहर एडमिनिस्ट्रेटिव पावर खे जुडिशल पावर लाइ इस्तेमालु कयो वियो। 6वीं तरमीम खां पोइ हाई कोर्ट में डेमोलेशन स्क्वाड आंदो वियो। असां इंसाफ़ जे थमनि ते हिक ॿिए पोयां हमला थींदे ॾिठा। एॾनि हमलनि इंसाफ़ जे निज़ाम खे हर ज़ख़्मी कयो ऐं ज़रे घटि आख़िरी पसाह ताईं पहुचाए छॾियो। हू इंसाफ़ खे हाराइण न ॾींदो। हाई कोर्ट जो वक़ार बरक़रार रखण लाइ जुडिशल पावर्स इस्तेमालु कया वेंदा। सिंध हाई कोर्ट पारां तलब करण बावजूद पेश न थियण ते IG सिंध ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स ॾिना त IG सिंध अदालत बदिरां इस्लामाबाद वञण खे वधीक अहम सम्झो। IG सिंध खे तौहीन अदालत जो नोटिस जारी करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट में शहरी ख़िलाफ़ मंशियात जा केस दाख़िल करण बाबति ॿुधणी थी। AIG कराची जावेद आलम ओढो अदालत आॾो पेश। सरकारी वकील चयो त IG सिंध इस्लामाबाद एमरजेंसी में वियो आहे। 2 ॾींहंनि जो वक़्तु ॾिनो वञे। IG सिंध अदालत में पेश थी वेंदो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त असां वक़्तु ॾियण लाइ न फ़ैसिले लाइ वेठा आहियूं। फ़ैसिलो ॾेई रहिया आहियूं, भली सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त तालीमी इदारनि में मंशियात विकिरो थी रही आहे। मंशियात फ़रोश गिरफ़्तार थियनि था त रिकवरी रुगो 500 ग्राम ते थी। AIG कराची जावेद आलम ओढो चयो त मंशियात जो घणे भाङे सामान अफ़गानिस्तान मां KP ऐं बलोचिस्तान रस्ते अचे थो। माण्हू मंशियात फ़रोशनि जी ॼाण ॾियण खां रिझनि था। अदालत वापसि वठण जे बुनियाद ते दरख़्वास्त मोकिलाए छॾी। कश्मीर में नए SSP जी चार्ज संभालण जे पहिरें ॾींहुं बदिरां अख़वा। धाड़ेल लिंक रोड तां नीगर सूदो 2 ॼणनि खे अख़वा करे विया। नीगर फैज़ान नाइच ऐं मोहम्मद ईसा मोटरसाइकिल ते घर वञी रहिया हुआ त रस्ते तां धाड़ेलनि अख़वा कयो। इतला मिलण बावजूद कश्मीर पुलिस तहरुक न वरितो। कश्मीर में बदमनी सबब SSP ज़ुबैर नज़ीर शेख खे हटाए संदसि जाइ ते मोहम्मद मुराद घांगरो खे SSP कश्मीर मुक़ररु कयो वियो। नए SSP जी चार्ज संभालण जे ॾींहुं अग़वा जी वारदात पुलिस लाइ चैलेंज आहे।
DIG लाड़काणो ईमेन आला अख्तियारनि खे नोटिस वठी मुखवी जल्द बाज़ियाब कराइण जी अपील। कराची में NCHT जे मुलाज़िमनि ऐं पुलिस में भर्तियुनि लाइ टेस्ट पास उम्मीदवारनि जा धारदार मुज़ाहिरा। पुलिस में भर्तियुनि जी टेस्ट पास उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ सूबाई गृह वज़ीर जी ऑफिस न मार्च करण जी कोशिश। पुलिस मुज़ाहिरीन ते कड़की पई। 15 खां वधीक उम्मीदवार गिरफ़्तार। उम्मीदवारनि जो चवणु आहे त असांखे दहशतगर्द न आहियूं, गिरफ़्तार कयलनि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। 2024 पुलिस में हेड कांस्टेबल जी टेस्ट पास करण बावजूदि ऑफर ऑर्डर न पिया ॾिना वञनि। NCHT मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मञता लाइ बि एहतिजाज। CM हाउस ॾांहुं मार्च करण जी कोशिश। पुलिस मुज़ाहिरीन खे रोके वरितो। मुलाज़िम YMC रोड ते धरणो हणी वेही रहिया। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पको करे पघारूं जारी कयूं वञनि। पनवाकिल भरिसां 3 ॼणनि जे क़त्ल में मुलविस चइनि फौरुनि खे पुलिस पारां मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले में 4 जवाबदार मारिजी विया आहिनि ऐं हिक जी ॻोल्हा जारी आहे। मारिजी वियल जवाबदारनि में बेड़ो महर, यकीन महर, अलावरायो महर ऐं आशिक़ हुसैन शामिल। गुज़िर राति फौरुनि जी फायरिंग में 2 भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया हुआ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿुॾी वञण जे धार वाक़िअनि में 5 ॼणा फौत। खानपुर महर भरिसां खानगढ़ में 7 सालनि जी निगरी सिम नाले में ॿुॾी फौत। निगरी रिहाना मारवाड़ी पेर तिरकण सबबि सिम नाले में किरी पई। ॻोठाणनि गॾियल कोशिशुनि सां लाश ॿाहिरि कढियो। बाहू खोसो भरिसां गहणो शाख में ॿुॾी वियल 2 भाइरनि जा लाश 36 कलाकनि बाद हथ। 7 सालनि जो अबू बकर, 56 वर्षनि जो राशिद खोसो रांदि खेॾी रहिया हुआ त शाख में ॿुॾी विया। 36 कलाकनि बाद दौड़ भरिसां शाख मां संदसि लाश हथ आया। सेवण भरिसां दरिया में विझंदे नौजवान सलीम सोलंकी ॿुॾी फौत। इलाइक़े वासियुनि ने मक़ामी टोबनि गॾिजी लाश ॿाहिरि कढियो। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि वाले। दौड़ भरिसां 4 ॾींहं अॻु गुम थियल नीगर शहज़ाद मल्हा जो लाश पंजानी कैनाल जे रेगुलेटर वटां हथ। पुलिस पोस्टमार्टम कराइण बिना लाश वारसनि हवाले करे छॾियो। सखरवासी नीगर अज़ीज़ महर खीरथर कैनाल में विझंदे ॿुॾी वियो। रेस्क्यू 1122 जे टोबनि पारां ॻोल्हा बावजूदि हथ न आयो। मटियारी ज़िले में 214 खां वधीक स्कूल ज़मून हाल। ज़िले इंतज़ामिया पारां स्कूलनि जी मुरम्मत न थियण जो वॾो कारण MDR प्रोग्राम जी घटि बजट करार। DC मटियारी जी दरख़्वास्त जुड़ियल कमेटी जी सर्वे रिपोर्ट में मटियारी, हाला, सैदाबाद में 214 खां मथे स्कूली इमारतुनि खे मुकमल तौर ज़मून हाल करार ॾिनो वियो। 5 ऑफिसर्स से बदल कमेटी जी रिपोर्ट में 47 ख़ानगी इमारतूं ज़मून हाल करार, 21 इमारतुनि खे ख़ाली करायो वियो। ऐं पिरियालो भरिसां खजनि जी वाड़ी तां झेड़ो। फायरिंग में पीउ पुट समेत 3 ॼणा क़तल। ॻोठ गुल मोहम्मद खोरखाणी में खुरखाणी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि आंदल खोरखाणी संदसि पुट मोहम्मद रमज़ान ऐं मोहम्मद अली खोरखाणी थरे ते दम ॾिनो। लाश अस्पताल मुंतक़िल। पोस्टमार्टम बाद मण वारसनि हवाले कया विया। वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो। दुश्मनी ते बदल वाक़िअनि जी रोकथाम लाइ अशराइती हिकमत अमली ठाहिण जी हिदायत। वॾे वज़ीर IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुओ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां आहियां शाहिद साल। हेडलाइंस वञे थियूं, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक।